हवेली ड्रामे की रिकॉर्डिंग दौरान असो कैमरामैन आरिफ भाई ऐं अली भाई तमाम शदीद गर्मी सॼो ॾींहुं अणथक मेहनत हवेली ड्रामो असो डायरेक्टर प्यारो मंजूर दानी साहब वाह वाह सरमना गर्मी जो मज़ो तव्हां हिते वरितो अली भाई वाह ये मोहब्बतूं वाह ये मोहब्बतूं कुर्ब 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 वाह वाह ज़बरदस्त सॼी संगत जा कुर्ब ही सर असांजो मंजूर दानी साहब हवेली ड्रामे जो डायरेक्टर असांजो बहितरीन दोस्त उस्ताद ऐं सॼी संगत गैदरिंग ही असांजो प्यारो दोस्त मौला बश्क वाढो अली किथे आहे ही असांजो प्यारो दोस्त ख़ालिद जखरो जी असांखे सॉरी 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 सर ख़ालिद गांगरो साहब जंहिं ही सॼी महफ़िल असांजी मचाई ऐं असांजो मोहबती माण्हू सॼी संगत खे घुराए करे असां सां वॾियूं मोहबतूं मञींदो आहे असांजी वॾियूं ख़िदमतूं कंदो आहे लख लाइ ख़ालिद भाउ कुर्ब तव्हांजा घुमाए अच पूरी बाबा अदा ही असांजा प्यारा दोस्त असांजी हिननि जी महिनत ही असांजो कैमरामैन असांजो अले अब्बास क्लिप करा जल्दी जी 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 जल्दी कर अब्बास कम दिखा आचर करा को रुपया देने पर तो बता जरा कम शुरू किया है हां पानी के गिलास भरे जाई अली भाई मौला बस इंटरव्यू वाले हां हां इंटरव्यू वाले अली मौला बस बाकायदे केटी ने जीवा हां हवेली ड्रामा रिकॉर्ड दे कोने रिकॉर्डिंग के जल्दी सही तेरी प्यारा बाबा दोस्त सुठा सुठा संगे मिलिया बाबा को मानू बाबा तुम